खबर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू मेड़ में पुलिस मुक़ाबलो, एक फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। मेड़ बी सेक्शन थाने जी हद बेटू बाईपास गाड़ी चौक वटि हथियार बंदन ऐं पुलिस विच में मुक़ाबलो, पुलिस जी मुदियत में केस दाख़िल। मेड़ बी सेक्शन पुलिस मुक़ाबले बाद एक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। संदसि ॿ साथी फरार थी विया। हथियार ऐं मोटरसाइकिल हथ कई वई। गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप हबीबुल्लाह वलद अल्लाह दातो चांडियो मेड़ वासी तौर थी आहे। दादू में पाकिस्तान तहरीक इंसाफ के ज़िलई उहिदेदारनि ऐं कारकुननि पारां पीटीआई जा झंडा खणी पीटीआई अॻुवान लियाकत अली जतोई जी दादू वारे राजगाह खां एहतिजाजी रैली कढी दादू प्रेस क्लब पहुची एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो त एसएसपी दादू इरफान अली साम्हूं सोशल मीडिया ते जतोई ख़ानदान के बदनाम करण लाइ मुखालफ़नि खां बयान कराए लियाकत अली जतोई जी साख के नुक़सान पहुचाइण जी साज़िश में मुलविस आहे। मुज़ाहिरीन अॻुवाननि आशिक़ हुसैन ज़हूर नियाज़ अली बुर्ड़ो सैयद ज़फ़र अली शाह समेत अॻुवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में गॾु थी एसएसपी दादू इरफान अली समूह जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाजी रैली में अॻुवाननि निजी टीवी चैनल ARY जी नशरियात ते वफ़ाक़ी हुकूमत पारां पाबंदी जी पिण मज़म्मत कई।